घोसपुर ऐं भरपासे में अमन अमान जी सूरत हाल ते ज़ाब्तो न अची सघियो। 5 कलाकनि अंदरि फुर जी ॿी वारदात अमन करण पुलिस लाइ चैलेंज बणिजी वियो। गोठदड़ी सुंदराणी भरिसां मोटरसाइकिल ते सवार बुट बदल टिन अणॼातल हथियारबंदनि घोसपुर जे 2 हिंदू वापारियुनि संदीप कुमार ऐं आकाश सोनारे खे हथियारनि जे ज़ोर ते रोके खाइनि खां 2,15,000 रोक रक़म ऐं 2 मोबाइल फ़ोनूं फुर करे फ़रार थी विया। अहिड़े इतलाह ते घोसपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ॾोहारी पुलिस जे पहुचण खां अॻु में फ़रार थियण में कामयाब थी विया। ॿिए पासे फुर थियल वापारियुनि संदीप कुमार ऐं आकाश कुमार मीडिया आॾो दाईं ते चयो त कंदकोट खां वापसि घोसपुर अचूं पिया त गोठदड़ी सुंदराणी भरिसां मोटरसाइकिल ते सवार 3 फोरन हथियारनि जे ज़ोर ते गाॾी बीहारे मारकुट कई ऐं 2.25 लख रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोनूं फुर करे फ़रार थी विया। हुननि SSP कश्मीर कंदकोट खां मुतालबो कयो त फुर थियल रक़म मोटाए ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ घोसपुर। वाक़ियो पेश आयो असां कंदकोट वापसि अचूं पिया मोटरसाइकिल ते दोस्त बि असां सां गॾु हुयो। उहे असांजे अॻो कढाया पहिरियों पोयूं पोइ अॻो अची हुननि पिस्टल कढी करे असांखे फुर कयूं। 2 लख रुपया रोक रक़म हुई, मोबाइल हुई, पर्स हुई, हुन में NSC कार्ड आहे, ॿिया चेक वग़ैरह पना बि पियल आहिनि कम जा, उहे बि आहिनि। उहे सभु कुझु खणी आया। ॿियो थेलो साणो सामान उन में उहो बि खणी आया। अच्छा भरता पुलिस जो हूंदी आहे मौजूद हुते ज़ाहिर न हुई। अॻिना आयासीं माशाला होटल वटि बख्तरबंद बीठी फेराए पियो, उनखे ॿुधायोसीं, उहो वियो हाणे थाणे ते बि रिपोर्ट लिखायो। अच्छा फ़र्क़ु रहे आहे सर मूंखे बि खीसे में 15,000 रुपया मोबाइल पई, जेके पैसा पिया कढी आहे मोबाइल मां लिकाई हमी न मोबाइल लिकाई बस जी आया टेस्टर ॾिसायूं, टेस्टर जे ज़ोर ते पैसा पिया कढी करे गाड़ी बि ॾिनऊं, धक बक आयूं हमी न असांजे मुतालबा पुलिस खां असांखे रिकवर कराए ॾिए।